दादी शहदादकोट में मुसलसल बरसात सबब ए सेक्शन थाने की छित जा चापड़ किरी पिया आहिनि, जंहिंजे नतीजे में एक ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। वधीक तफ़सील असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर साजिद खैल। जी साजिद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, शहदादकोट में 2 ॾींहंनि खां पहल बरसातुनि खां बाद जेको आहे थाने जी छत जा जेके छापड़ आहिनि अचानक धमाके सां किरी पिया आहिनि, जंहिंमें जेको आहे अमलो मौजाने तौरु महफ़ूज़ रहियो आहे ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। शहर जे ए सेक्शन थाने जी थाने ते जेको आहे रिपोर्टिंग रूम जी छित जा जेके छापड़ आहिनि 2 ॾींहं अॻु पहल बरसातुनि खां पोइ अचानक धमाके सां किरी पिया, जंहिंखां पोइ जेको उते मौजूद जेको अमलो हुयो, स्टाफ हुयो, उहो मौजाने तौरु महफ़ूज़ रहियो आहे। जॾहिं त कार्ड गुमथियल कार्ड जी एंट्री कराइण लाइ आयल हिकु शख़्स आहे मोहम्मद ज़मान मक्सी, उहो ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे जेको आहे तालका अस्पताल शहदादकोट मुंतक़िल कयो वियो। जॾहिं त जेके ताज़ी बरसातुनि खां पोइ ही छित किरी आहे ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको छत जो मलबो आहे उहो अञा ए सेक्शन थाणे ते पयल आहे उन रिपोर्टिंग रूम में, ऐं जेकी रिपोर्टिंग रूम जी जेकी हालत आहे उहा बि अञा कमज़ोर ॾिठी पई वञे। जी साजिद, तव्हांजी महिरबानी।